लतीफ़ इंतज़ार बि कयो हे अयाज़ अची वियो न ॾिसो ही नंढिड़ो यार मुंहिंजो नंढो तव्हां को पर विखे आहे वितरो इहो अयाज़ खां मूं तॾहिं ॿुधो जॾहिं 10 सालनि जो 1975 में बसंत हाल में जश्न लतीफ़ हो डॉक्टर फेरोज़ ख़ासि महिमान हो पलीअ साहिबु सदात बि कई ऐं हीउ डाइस ते नंढिड़ो बि लॻो पोइ हुनखे टिपाई वाला टेबल रखी ॾिनो पोइ मथे थी बीठो ऐं इहो बैत पढ़ियईं नंढो त उन वक़्तु अयाज़ खे बैत जी माना जी ख़बर हुई न हुई पर बैत हुनखे यादि हो ऐं आउं अयाज़ खां उन ॾींहुं मुतासिर थियसि 1975 नंढिड़ो ॿारु नंढो पर विखे आहे वितरो राणे चयो हुनखे ओठार खे चई हिन हमीर मुंहिंजे ॾाची खे किल हणी छॾिया मूंखे त वञिणो आहे काक वञिणो आहे राति जो मोटणो आहे हाणे मूंखे को अहिड़ो को तोॾो उठ को ॾे जो राति रसाणे मूंखे वापसि वठी अचे चई हीउ बीठो आहे तोॾो इहो काए वञे अड़े चई हीउ त नंढो आहे को हा हिते ओठार थो हुन सां ॻाल्हाए माना हितां खां लतीफ़ शुरू थो थिए त नंढो तव्हां को पर विखे आहे वितरो वञो काक कंढियुनि में बस पखीअ जी पोइ कि पखी वांगुरु उॾामंदो नंढो तव्हां को पर विखे आहे वितरो चई वञो काक कंढियुनि में बस पखीअ जी पोइ चई इन कुरसंदो को